अदा छा नालो आहे? मोहम्मद इसाक पाण केरु आहे? कलोड़ो। मोहम्मद इसाक, छा मसलो आहे? मसलो याद रहमतुल्लाह छोकरा मुझ में काया ऐं रेमू पाण हुयो ऐं उन सां गॾु सुहेल हुयो, फरू हुयो ऐं निजायत। उन रेमू मां विस रेमू चयो तोखे में मां ॼाण थो। वरी मूंखे हींअर चए में शादी तोखे कोर्ट खुली पई आहे, थाणो खुलियो पियो अथई, जेको करिणो अथई तो कर वञे। न में चोरी काए विया या कीअं काए विया, केॾी महिल काए विया? काए में। अच्छा, घरों राति जो काए विया, ॾींहं जो काए विया? घरों। अच्छा, घरों काए विया। हा ठीकु आहे। वरी 50,000 मूं पिनी सिनी ॾिनोमांसि, होॾां वेलो आणंदो आहियां, वेलो खाईंदो आहियां। वरी 2 टे ॾींहंनि खां पोइ वियोसांसि, मुंहिंजो भाउ में ॾियनि अची, थाणो खुलियो पियो, कोर्ट खुली पई, जेको करिणो अथई कर, मां में कोन ॾींदुसि। पोइ तव्हां अहिड़ी रिपोर्ट थाणे ते भला कई? थाणे ते रिपोर्ट असां ॾिनी बि आहे ऐं साहब अपील बि कई आहे। पोइ मां वियुसि थाणे ते, थाणे वारनि ते NC मां करायसि रेमू वारे जे मथां। पोइ माना उते न थियो, वरी मां हली वियुसि कोर्ट मां एप्लीकेशन ॾेई आवां। 6 तारीख़ मुंहिंजी रखी अथनि। इंशाअल्लाह उमेदु इहा आहे जज साहब खे अपील वरी बि कबी त भाउ असां इंसाफ़ु कयो वञे। IG खे बि चइबो, DIG खे बि चइबो ऐं मुनी लगाड़ीअ खे बि महिरबानी करे चइबो त मुंहिंजो इंसाफ़ु कयो वञे। जे न थियो इंसाफ़ु त मां पाण खे ख़ुदिकशी करे ऐं असां सॼा घर भाती पाण खे ख़तमु कंदासीं। ऐं वरी मूंखे धमकियूं था ॾियनि त ॾे जेको तोखे करिणो आहे कर, तोखे कोन छॾंदासीं। हाणे मुंहिंजो महिरबानी करे इंसाफ़ु कयो वञे। IG खे, DIG खे, सुप्रीटेंडेंट खे, हर कंहिंखे मुंहिंजो अर्ज़ु आहे, वज़ीर आला खे, सभिनि खे त मुंहिंजो SP खे, DISP खे ऐं साहब मुनी लगाड़ी खे वरी बि चवंदा, जज साहब खे, शीशर साहब खे चवंदा त असां इंसाफ़ु कयो, महिरबानी कयो। जे न कयो त असां पाण ख़ुदिकशी करे मरी वेंदासीं।